कराची में वाक़िया कंदासीं। सिंध हुकूमत पारां औरतुनि लाइ मख़सूस पिंक पीपल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान कयो पियो आहे। पिंक पीपल्स बस सर्विस जो फ़ैसिलो नौकरी कंदड़ औरतुनि जी सफ़री मसइलनि खे नज़र में रखंदे कयो पियो। फ़ैसिलो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि थियल इजलास दौरान थियो। 1 फ़रवरी खां पिंक बस सर्विस शुरू थी वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो अहिड़ो चवणु आहे। पिंक पीपल्स बस सर्विस जो रूट मॉडल कॉलोनी शारा फैसल खां टावर ताईं हूंदो। बिल्कुल नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया कराची खां सिंध हुकूमत पारां औरतुनि लाइ मख़सूस पिंक पीपल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। पिंक पीपल्स बस सर्विस जो फ़ैसिलो नौकरी कंदड़ औरतुनि जे सफ़री मसइलनि खे नज़र में रखंदे कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल फौजिया, कराची में मुलाजमत पेशा जेके औरतूं आहिनि उन्हनि लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। सिंध हुकूमत जे ट्रांसपोर्ट खाते पारां कराची में औरतुनि लाइ मख़सूस पिंक पीपल्स बस सर्विस हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ही जेका पिंक पीपल्स बस सर्विस हूंदी उहा औरतुनि जे सफ़री सहूलियतुनि लाइ हूंदी। अहिड़ो फ़ैसिलो जेको आहे ट्रांसपोर्ट खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि जेको इजलास थियो आहे उन इजलास में कयो वियो आहे। इजलास दौरान सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणो हो त 1 फ़रवरी खां पिंक पीपल्स बस जो सर्विस जेका आहे उनजी शुरूआत कई वेंदी ऐं पिंक पीपल्स बस सर्विस जो जेको पहिरियों रूट आहे उन लाइ मॉडल कॉलोनी शारा फैसल खां टावर ताईं जो जेको रूट आहे उनजी चूंड कई वई आहे। सूबाई वज़ीर जो वधीक चवणो त पिंक बस सर्विस जेके आफ़िस जा जेके वक़्त आहिनि उन दौरान सुबुह ऐं शाम जे वक़्त में हर 20 मिंटनि खां पोइ हलाई वेंदी ऐं आफ़िस खां पोइ बि मामूल मूजिबि हर 1 कलाक खां पोइ ही बस जेका आहे उहा इन रूट ते हलंदी। हुन चवणो त कराची में जेका आहे अॻु में ई नारंगी, ॻाढ़े ऐं अछे रंग जूं जेके बसूं आहिनि उहे हलनि पियूं। उनखां पोइ हाणे औरतुनि लाइ गुलाबी रंग जी जेका पिंक बस सर्विस आहे उनजी शुरूआत कई पई वञे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची जे आवाम सां कयल जेके वाइदा आहिनि उन्हनि खे पूरे करे रही आहे। उनखां अलावा अॼोके इजलास में सखर, लाड़काने, हैदराबाद में पीपल बस सर्विस जे ऑपरेशन ऐं कराची में रूट नंबर 4, 5, 6 ऐं 7 जी जेको आहे शुरूआत जो बि जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर सखर में 29 जनवरी खां पीपल्स बस सर्विस शुरू करण जी बि हिदायत ॾिनी। उन हिदायत कई त AMD सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी खे उन हिदायत ॾिनी आहे त कराची में पीपल्स बस सर्विस जा जेके बाक़ी रूट आहिनि उन्हनि जो दौरो करे ऐं रोडनि जी बहितरी जो जेको आहे जाइज़ो वरितो वञे ऐं उनखां अलावा कराची जा जेके रूट आहिनि रूट नंबर 4, 5, 6 ऐं 7 उन्हनि ते जल्द बसूं हलायूं वञनि। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील खां कयो।